हिंद सिंध ऐं सॼी दुनिया में रहंदड़ सभिनी सिंध वासियुनि खे शबी शेख तरफ़ां अस्सलाम वालेकुम। जिते बि हूंदा त ख़ुशि हूंदा। दोस्तो, अॼु असां हिन वीडियो में अव्हांखे हिकु ख़ासि ख़बर बल्कि हिकिड़ो ख़ासि वीडियो ॾेखारींदासीं जंहिंमें काज़ी अहमद जे अॻूणे MP शेर मोहम्मद उनड़ खे जेका आहे सा नवाब शाह जी जुडिशनल मैजिस्ट्रेट जे तरफ़ां 3 साल सज़ा ऐं 40,000 ॾंडु भरे ॾियण जी सज़ा ॿुधाई आहे। उहा सज़ा जाली चेक ॾियण ऐं जेको आहे सो माण्हुनि खे कूड़ा चेक ॾियण जे सूरत में उनखे 3 साल सज़ा ऐं 40,000 ॾंडु भरे ॾियण जी सज़ा ॿुधाई आहे। सो दोस्तो, उन सिलसिले में असां अव्हांखे हिकु वीडियो बि ॾेखारींदासीं जंहिंमें अव्हां साफ़ ॾिसी सघंदा त पुलिस उनखे अदालत जी जेको आहे सो सज़ा मिलण खां पोइ पुलिस उनखे गिरफ़्तार करे जेल में बंदि करण लाइ वठी वञी रही आहे। ऐं तक़रीबन इहो ॿुधाए पियो वञे त 16 करोड़ रुपयनि जा अहिड़ा कूड़ा जाली चेक माण्हुनि खे ॾिनल आहिनि। ऐं अॼु नवाब शाह जी अदालत जे तरफ़ां काज़ी अहमद जे अॻूणे MP शेर मोहम्मद उनड़ खे 3 साल सज़ा ॿुधाई वई आहे ऐं उन सां गॾोगॾु 40,000 रुपया ॾंडु भरे ॾियण जी बि सज़ा ॿुधाई वई आहे। ही आहिनि असांजा सिंध जा MP। जॾहिं सो दोस्तो, ही आहिनि असांजे सिंध जा MP जेके MP हुजण जे बावजूदि बि अहिड़े क़िस्म जा जाली माण्हुनि खे चेक ॾियनि था। ऐं इहो ॿुधाए पियो वञे त 16 करोड़ रुपयनि जा अहिड़े क़िस्म जा चेक माण्हू खे ॾिनल आहिनि। ऐं अॼु नवाब शाह जी अदालत जे तरफ़ां काज़ी अहमद जे अॻूणे MP शेर मोहम्मद उनड़ खे 3 साल सज़ा ॿुधाई वई आहे ऐं उन सां गॾोगॾु 40,000 रुपया ॾंडु भरे ॾियण जी सज़ा ॾिनी वई आहे। ऐं उनखे पुलिस खे हुकुम कयो वियो आहे त उनखे हथ कड़ियूं हणी जेल में बंदि कयो वञे। सो अचो त उहो वीडियो ॾिसो। शेर मोहम्मद खे सज़ा अची वई आहे। शेर मोहम्मद हथकड़ी लॻल आहे। शेर मोहम्मद गिरफ़्तार थियो आहे फराड जे केस में। राज करूं था मनता थियो लख लाना हो गए तो आप ठीक है।